Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. मुल्क में कोरोना विघे 24 कलाकनि दौरान वधीक 84 माण्हू फौत, वायरस जा 4723 नवां केस रिपोर्ट थिया। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं 50,186 टेस्ट कया विया। मुल्क में कोरोना केसिस मुस्बत अचण जी शरह 9.4 रही। कराची समेत सिंध ऐं बलूचिस्तान में अॼु बि गर्मी जी शिदत बरक़रार रहण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु कराची में गर्मी पद वधि में वधि 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञी सघे थो। अॼु शाम खां सामुंडी हवाऊं बहाल थियण जो इम्कान आहे, जंहिंखां पोइ गर्मी पद घटिजी वेंदो। ऑपोज़िशन में ॾार पइजी विया। नवाज़ लीग समेत 5 जमायतूं सेनेट में 27 रुकनी धार ब्लॉक जोड़ण ते मुतफ़िक़। नवाज़ लीग सेनेटर आज़म नसीर तारड़ जो चवणु आहे त PDM में शामिल 5 जमायतुनि जे सेनेटर्स जे इजलास दौरान ब्लॉक जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में नून लीग खां सवाइ JUI, पख्तूनख्वा मैप, नेशनल पार्टी ऐं BNP मैंगल जे सेनेटर्स शिरकत कई। आज़म नज़ीर तारण मूजिब पीपल्स पार्टी ऐं ANP खां वज़ाहत तलब करण लाइ PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान सां राब्तो करण जो बि फ़ैसिलो कयो वियो त PP ऐं ANP यूसुफ रज़ा गिलानी लाइ बाप खां वोट छो वरिता। लाड़काणो में JUI एस्टेब्लिशमेंट सां गॾिजी पीपल्स पार्टी ख़िलाफ़ नंढी चूंड विड़ी। तंहिं बावजूदि बि असां JUI जे मार्च में हिसो वरितो ऐं PDM में सदारती उहिदो बि JUI खे ॾिनो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त PDM खे नंढा नंढा इख़्तिलाफ़ पाण में वेही हल करणु घुरिजनि। नून लीग ऐं JUI सोचे सम्झे फ़ैसिला कनि। असांजे झेड़े जो फ़ाइदो रुॻो हुकूमत खे ई थींदो। जैकबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मौलाना फज़ल रहमान असां खां नाराज़ नथो थी सघे ऐं हू कंहिं हिकु जमायत जी हिमायत न कंदो। बिलावल चयो त इमरान ख़ान का बि ज़िम्मेवारी खणण लाइ तयारु नाहे। जॾहिं को मसइलो थींदो आहे त वज़ीर आज़म कंहिं न कंहिं खे क़ुर्बानी जो ॿकरो बणाए छॾींदो आहे। 3 सालनि दौरान 2 नाणे वारा वज़ीर तब्दील थिया, पर पॉलिसी अॼु बि साॻी आहे त अमीरनि खे फ़ाइदो ऐं ग़रीबनि खे नुक़सानु पहुचायो। हुकूमत ऑर्डिनेंस ज़रिए मईशत हलाइणु चाहे थी। समूरा मुल्की इदारा IMF हवाले करे रही आहे। स्टेट बैंक बाबति ऑर्डिनेंस अदालत में चैलेंज कंदासीं। ऐं कश्मीर सां मसइलो हल करण बिना भारत सां वापार न थींदो। वालारल कश्मीर खे नज़रअंदाज़ करे भारत सां वापार करण सां ग़लति तासुर वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं भारत सां वापार बाबति मुशावरती इजलास दौरान ॻाल्हियूं। मुआशी टीम खे इम्पोर्ट जा मुतबादिल ज़रिया ॻोल्हण जो हुकुम। भारत सां वापार वारो मामिलो काल्ह काबीना में उथारियो वियो हो। वज़ीर आज़म भारत सां वापार करे खंडु ऐं कपह घुराइण वारे इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिले खे फ़ौरी तौरु रद्द करण जो हुकुम ॾिनो। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले ॾियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।